रियासत टेक्सास के शहर ह्यूस्टन में साना तरफा सकाफती दिहाड़े के हवाले से तकरीब कोठाई हुई। सकाफती तकरीब में साना के सदर मोहम्मद अली महर, नूरुल निसा गांघरो, तलत टालपुर, सिंध के अरबेले शायर साईं अब्दुल गफ्फार तबस्सुम समेत मर्दन तोड़े औरतन वडे अंग में शिरकत कई। अजरक, रिलियन ऐं ॿियनि सिंधी सकाफती शयुनि सां कुंवार जियां सिंगारियल हाल में सिंधी लोक गीतनि ते झुमरियूं हयूं वयूं। रागी अरशद महमूद इनकलाबी गीत वठी हर हर जन्म वरबो, मिठा मेहरान में मिलबो गायो त पिंडाल में वेठल सब माण्हू एतराम में उथी बी रहिया। साल जो सकाफती एवार्ड सिंध जे भलोड़ शायर ऐं थरजाए जुमन दरबदर खे ॾिनो वियो, जेको शायर अब्दुल गफ्फार तबस्सुम वसूल कयो। प्रोग्राम में कम्युनिटी जी ख़िदमत ऐं मदद एवज़ रईस पाटोलीअ खे मञता एवार्ड पिणु ॾिनो वियो। मौसीकी जी महफ़िल में नामियारे रागी अरशद महमूद सिंधी क़ौमी गीत ॻाए वेठलनि खे झुमाए छॾियो। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।